आए को को अल्लाह जे राह में कर्ज हुजे पर कर्ज बि कर्ज़ हसन आजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कर्ज पंहिंजे लाइ कोन थो घुरे, बल्कि रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुसलमान मुसलमान जी मदद करे, ज़रूरत में मुसलमान खे कम अचे, हाजत जे टाइम ते मुसलमान जी हाजत पूरी करे। मूं वटि पैसा पिया त ॿिए खे ॾियां हुनजी मदद कयां। अल्लाह जे हबीब करीम इरशाद फरमायो आहे इन आयत जे तफसीर में तो वो कर्ज जेसी तई तूं अल्लाह पाक जे माने खे ॾींदो आहे ऐं हुन ते सख़्ती न कंदो आहे, छॾे ॾींदो आहे, वो पंहिंजे मर्ज़ी सां तोखे जेसी ताईं न मोटाए ॾे। अल्लाह जे हबीब फरमायो उन्हनि ॾोकड़नि में अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे रोज़ानो सदके जो सवाब अता फरमाईंदो आहे। हिकिड़े पासे तोखे फ़ाइदो, हिकिड़े पासे हुन माण्हू ते तो एहसान कयो, भलाई कई। जेकॾहिं तूं चवंदसि ठीकु आहे लख रुपयो खणी वञ, 6 महीने खां पोइ मां तोखां 25,000 मथे वठंदुसि, 1,25,000 कनि जा ॿियो एहसान जो दरवाज़ो बंदि थी वियो ऐं तोखे पैसनि मां फ़ाइदो त कोन पवंदो ऐं नुक़सान बि थींदी। पर उन सां गॾोगॾु अल्लाह ताला फरमाए थो तूं अल्लाह सां अल्लाह जे रसूल सां जंग कर। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो शला असांखे हराम खोरी खां बचाए सभई जो आमीन। मुझे अर्ज़ करण जो मक़सद ही हुआ दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो अवां इन आयत मोरी ते गौर कयो। अल्लाह ताला फरमाए तो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, अवां के अल्लाह तबारक व तआला सभिनी उम्मतुनि में भली उम्मत बनाए मोकिलियो आहे ऐं इहो क़यामत ताईं इंशाअल्लाह सिलसिलो हलंदो। ॻाल्हि हितां निकिती त क़यामत कॾहिं ईंदी? अलामतूं आहिनि, हराम खाईंदा, नमाज कोन पढ़ंदा, ज़िना कंदा, चोरी कंदा, हिक ॿिए जूं गिलाऊं हीबतूं कंदा, मुंहं ते खुशामद कंदा, पर पुठ वरी गिला कंदा। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मस्जिद जूं ख़ूबसूरत हूंदियूं, अहिड़ियूं भलियूं ठहियलूं हूंदियूं जो दिलि पई चवंदी त ॿाहिरि निकिराई न। अल्लाह जे हबीब फरमायो पर उहे मस्जिदूं ख़ूबसूरत हूंदियूं पर हिदायत खां खाली हूंदियूं। कीअं भला हिदायत खां खाली? अल्लाह ताला फरमायो इन्ना सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, नमाज रोकी दिया फाहिश कमल खां वल मुनकर ऐं गंदन कमल खां, रोकियल कमल खां, ख़राब कमल खां रोकी दिया। अल्हम्दुलिल्लाह मस्जिदूं आबाद हन। हिकिड़े टाइम ते जुमे में वञ त मस्जिद में जाइ कान थी मिले, वरन शहरनि में 5 वक्त वञो त मुजादा मस्जिदूं भरियूं पयूं आहिनि पर हिदायत खां खाली आहिनि। ईअं सम्झो रुगो असां कुकड़ वारा ठूंगारी इबादत कयूं था, हक़ीक़ी इबादत जो रूह असांखे हासिल कोन थो थिए। नमाज ज़ाहिर में पढ़ूं था पर हिदायत खां खाली आहियूं। मुझे मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये सब क़यामत जूं निशानियूं आहिनि पर निशाननि सां गॾोगॾु अञा आहे परे। जॾहिं निशान मिलनि था, पार पता मिलनि था, क़यामत जूं अलामतूं लभनि थियूं, पोइ आउं केतिरो चवां त अञा परे आहे। इहो मुंहिंजो चवण कोन्हे, मुंहिंजे आॾो हिकिड़ी सोणे रसूलुल्लाह जी हदीस आहे, उन जे रोशनी में मां चवां थो अञा परे आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह ताला, तव्हां मुंहिंजी ताईद कंदा। कहिड़ी हदीस आहे ॿुधो?
अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो, ला तक़ूमु अस्साअतु हत्ता युक़ालु फिल अर्द अल्लाहु अल्लाह। मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ऐसी तई क़यामत कान ईंदी जैसी तई पूरी रूह ज़मीन में मग़रिब खां मशरिक़ ताईं शिमाल खां जुनूब ताईं खुदा जी पूरी खुदाई में हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह करण वारो हूंदो त अल्लाह क़यामत को न आणींदो। अरब तो चयो उन हिकिड़े अल्लाह अल्लाह करण वारे जे सदके मां रब जहान सलामत रखंदो आहियां। भली रिश्वत वधी वई आहे, भली बेहयाई वधी वई आहे, भली गुमराही वधी वई आहे, भली गुनाहनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, भली अलामतूं घणियूं थी थियूं आहिनि, पर यार अञा बि भींग कान्हे, अञा बि तव्हां जहिड़ा लखे माण्हू अल्लाह अल्लाह करण वारा मौजूद आहिनि। इन लखनि माण्हुनि मथां हिकिड़ो जॾहिं वञी बचंदो ऐं लखे माण्हू गुमराह थी वेंदा, पूरी ज़मीन आसमान सिज जे विच में हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह न कंदो, अल्लाह ताला फरमाईंदो हाणे मां क़यामत आणींदुसि। पर जॾहिं पूरी रूह ज़मीन ते सभु उघाड़ा थी वञनि, सभु काफ़िर थी वञनि, सभु बेदीन थी वञनि ऐं हिकिड़ो माण्हू अल्लाह 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 या ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो आहे, मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीज़ो रब चवे थो न उन अल्लाह अल्लाह करण वारे जे सदके मां रब क़यामत न आणींदो आहियां। मूंखे त ॿियनि जी ख़बर कान्हे का माशाअल्लाह में असांजे सिंध में पाकिस्तान में पूरी दुनिया में खोड़ मशाइख़ आहिनि, खोड़ पीर आहिनि, खोड़ भलारा बुज़ुर्ग आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे मुरीदनि खे ज़िक्र अज़कार नसनि था ऐं उन्हनि जा मुरीद पंहिंजे मुर्शिदनि जे चवण ते अल्लाह अल्लाह कनि था पिया। ॿियनि जी ख़बर न आहे, हुस्न ज़न्ना पूरा जहान भरियो पियो आहे। पर मां पंहिंजे जमात जी ॻाल्हि कयां थो, अगरचे असांजे जमात में बेराह रवी बि अची वई आहे, अगर असांजी जमात में अमल जी कोताही बि थी वई आहे, अगर असांजी जमात पोइते में पइजी वई आहे, पर यार इन जे बावजूद हल बि तोखे बहिराणनि में थरनि में बरनि में लखे माण्हू तहजुद पढ़ण वारा ॾेखारिया। लखे तहजुद पढ़ण वारा, लखे ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र करण वारा। अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू हजरत रोज़े वारे जी फैज़ खे एडी बरकत ॾिनी आहे, एडो फैज़ ऐं बरकत आहे अल्लाह पाक जे वलीअ जी उन महिनत जे नतीजे में जो उन अल्लाह जे बाने जी नज़र आहे, उन मुर्शिद रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैहि जी निगाह आहे जो बेराह रवी जे हूंदे, बद अमली जे हूंदे बि अल्लाह अल्लाह करण वारा वरी बि मिलनि था पिया ऐं हूंदा। ऐं अवां खे मां गारंटी थो ॾियां, तसल्ली थो ॾियां, पूरी ज़मीन ते हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह कंदो, रब चए थो मां क़यामत न आणींदुसि। हिते हिकिड़ो मसइलो आहे, जे तव्हां इजाज़त ॾियो त मां ॿुधायां, न त अॻिते हली वञा। हेॾी सारी जमात में 3 ॼणा था ॻाल्हायो, ॼण खे नथी ॻाल्हि वणे। नाराज़ त कोन थी रहो न, ऐं उहो माण्हू बि नाराज़ न थिए जंहिंजे अक़ीदे ते हिन मुंहिंजी ॻाल्हि जो लॻे। कुहाड़ो त लॻंदो न सही। मां छो त कंहिंजी दिलि आज़ारी जे लाइ कोन आयो आहियां। हे मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम जो शहर आहे, हिते जा माण्हू सभु असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि ऐं असां हिते पिट वठण कोन ईंदा आहियूं, दुआ वठण ईंदा आहियूं, पर ॻाल्हि लिकाए बि कान, ॻाल्हि कबी सची। मुंहिंजा दावा ॻाल्हि हीअं थो सची कयां त रसूलुल्लाह जे इन फरमान मां साबित थियो
त हिकिड़ो माण्हू बि पूरी काइनात में अल्लाह अल्लाह कंदो क़यामत क़ाइम न थींदी। इन मज़ा नतीजो इहो निकितो त हे जहान क़ाइम आहे ई अल्लाह वारनि जे सदके। कंहिंजे सदके सां क़ाइम आहे बाबा ॻाल्हायो सभई त चओ भला। अल्लाह जे बानहम ज़ाकिरन बानहम खुदा जे शुक्रगुज़ार बानहम अल्लाह अल्लाह करण वारनि जे सदके में हैफ़ा तुंहिंजे हाल ते जंहिंजे सदके बड़ा बचो पियो आहे, जंहिंजे सदके तो ता खुदा जो अज़ाब टरियो पियो आहे। ऐं हत्ता के एतिरे क़दुर जो नबी पाक अलैहिस्सलाम जी ॿी हदीस यादि आई आहे। सरकार फरमाइनि था त अल्लाह जी ज़ात पाड़े में जेकॾहिं हिकिड़ो मोमिन मुस्लमान हूंदो आहे त उन जे सदके 40 घरनि खे रोज़ी ॾींदो आहे। 41 घर हन, उनमें 40 ही बेअमल हन, पर उन 40 घरनि मां हिकिड़ो घर नेक सालियो अल्लाह अल्लाह करण वारो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो हिकिड़े जे सदके मां इन्हनि 39 घरनि 40 घर खे रिज़्क़ रोज़ी पहुचाईंदो आहे। इन्ही मौज़ूअ जी पंहिंजे हिसाब सां जुदा ज़रूरत आहे। कॾहिं को मौक़ो मिलंदो त इन पासे बि ॻाल्हाईंदासीं, पर मां सिर्फ़ इशारो करे तव्हांखे ॿुधायां थो त ही जहान, ही दुनिया, ही काइनात उन अल्लाह जे नाले वठण वारनि बुज़ुर्ग जे बरकत सां बरक़रार आहे ऐं इहा बरक़रार रहंदी ऐं अॼु बि उन्हनि जे सदके में बरक़रार आहे इंशा अल्लाह तबारक व तआला। अञा सॼो त क़यामत परे आहे, छो त सॼी रूह ज़मीन अल्लाह अल्लाह करण खां ख़ाली थी वञे। इन में अञा टाइम लॻंदो। ख़ुदा जी ज़ात बाबरकात शरहू वक़्तु तो असांखे न ॾेखारे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हांजे आॾो पढ़ी अल्लाह ताला फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। ओ नबी पाक जा उम्मतियो, अव्हांखे मां रब करीम सभिनी उम्मतुनि में भली उम्मत करे मोकिलियो आहे। हाणे वरी मां ॿियो तव्हां खां सवाल कयां, मूंखे हुस्न ज़न आहे, मूंखे तव्हां में सुठो ख़्यालु आहे, असां सभु रसूलुल्लाह जा उम्मती आहियूं, पर तसल्ली जे लाइ रसूलुल्लाह जो उम्मती हथ मथे खणे माशाअल्लाह। अवां सभिनी हथड़ा खणी अॼु हेॾी मसख़लूक़ में अला रुऊसिल अशहार ऐलान करे हथ मथे खणी चयो आहे त असां रसूलुल्लाह जा ग़ुलाम आहियूं, हुज़ूर जा उम्मती आहियूं। ओ मुंहिंजा भाउ जमा सगोरी पीर जे ॻोठ वारा दरगाह शरीफ़ जा पाड़ेसरी, अॼु तो हथ खणी ऐलान कयो आहे मदीने वारे खां तो जोयो हथ मख़फ़ी कोन्हे। मुस्तफ़ा ॾिसे थो त कंहिं मुंहिंजे दामन में हथ विधो आहे। जंहिं बि रसूलुल्लाह जे दामन में हथ विधो त जो बेड़ो पार आहे। अॻारो मौलाना साहब तंहिं अनाउंसमेंट पे कई, उन्होंने तव्हांखे ॿुधायो न त पैसे रोज़े वारनि जो इरशाद आहे त इबादत फर्ज़ आहे, ज़रूरी आहे, वाजिब आहे, के मुस्तहब आहिनि, के सुन्नत मुअक्कदा आहिनि, के फराइज़ आहिनि। पर पाण फरमाइनि था त पैसे रोज़े वारा फरमाइनि था त जन्नत इबादत सां नाहे, जन्नत अल्लाह जे फज़ल सां आहे। मौलवी साहब सही फरमायो, पर मां इन में थोरो इज़ाफ़ो थो कयां। हज़रत रोज़े वारे जो त फरमान आहे ई आहे, पर इहा ॻाल्हि बुखारी शरीफ़ में रसूलुल्लाह खां बि साबित आहे। हुज़ूर ख़ुदि फरमाइनि था त मां मोहम्मद करीम भी अल्लाह जे रहमत खां सवा जन्नत में न वेंदुसि। मां अव्हांखे बि चवां थो, अव्हां जेकॾहिं जन्नत में वेंदो त ख़ुदा जे रहमत सां वेंदो। इन मज़ा मता तव्हां सुभाणे माना कढो त निमाज़ जी अहमियत नाहे, रोज़े जी अहमियत नाहे, हज जी अहमियत नाहे,
फराइज़ जी अहमियत ना है बस अल्लाह जी रहमत होगी तो वो जन्नत में वञो न रोज़े जी अहमियत फर्ज़ जी अहमियत नमाज जी अहमियत ज़कात जी अहमियत रमज़ान पाक जे रोज़न जी अहमियत पंहिंजी जगह ते मुसल्लम आहे पर पीछे ही रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको नक़ल फरमायो या वरी नबी करीम जी ज़ात इरशाद फरमायो इहो इन्ही जो मक़सद इहो आहे त इबादत करे मग़रूर न थिजां इबादत करण खां पोइ बि ख़ुदा जी रहमत में उम्मीद रखजां अल्लाह ते तो चवे रसूलुल्लाह जा उम्मती भला ऐं अवां बि दावा जा हथ खणी चयोसि असां रसूलुल्लाह जा उम्मती आहियूं त नतीजो छा निकितो त तव्हांखे बि ख़ुदा ताला भलो कयो आहे तव्हांखे रसूलुल्लाह खां बाद में घणो टाइम अचण में लॻो आहे 1400 साल खां पोइ आया आहियो पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मशरक में हुजो मगरब में हुजो शिमाल में हुजो जुनूब में हुजो सिंध में हुजो बलोचिस्तान में हुजो अरब में हुजो अजम में हुजो कहिड़े बि इलाइक़े में हुजो पर तव्हां नबी पाक जे उम्मती हुजण जे नाते सां पाण खे भला था चओ 1400 साल खां पोइ भायो था असां भला आहियूं भला आहियो या न आहियो चओ चओ फ़ख़ुर न कयो चओ आहियो अल्हम्दुलिल्लाह अॻ में चओ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह भला आहियूं जो अल्लाह ताला फरमाए थो त नबी पाक जा उम्मती आहियूं कीअं न भला हुजऊं जो मूंसां मिठो करे मौला मूंखे रसूलुल्लाह जो उम्मती बणाए असां न को चयो न को छा ख़ुदा पाण ई खणी वण कया नारे तकबीर नारे अब साईं तव्हांजो भाग आहे या न आहे ॻाल्हायो ॻाल्हायो ख़ुशी कयो शुक्र कयो ॿिसे रोज़े वारनि जे मकतूबा शरीफ़ में लिखियो पियो आहे ऐं उहा मकतूबा शरीफ़ रुगो पीर जो ॻोठ में न आहे खेड़ी वारनि जे कुतुबखाने में भी पई आहे बाईजी वारनि जे कुतुबखाने में भी पई आहे अमरोट वारनि जे कुतुबखाने में भी पई आहे झंडे वारनि जे कुतुबखाने में पई आहे इहे सभु पाण खे पीसे रोज़े वारे सां मुनसल कंदा आहिनि पर लाहौर में मौलवी अहमद अली लाहौरी आहे उन जे कुतुबखाने में भी पई आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मौलवी गुलाम मोहम्मद उन जे कुतुबखाने में भी पई आहे ऐं सभु पाण खे रोज़े धणी जा मुरीद सॾाईंदा आहिनि फ़ख़्र कंदा आहिनि मां चवां थो जेकॾहिं तव्हां रोज़े धणी जा मुरीद आहियो त ॿुधो रोज़े वारो छा थो फरमाए पियो हाणे नारे ते कुझु मिड़े थोरो कंट्रोल कयो ॻाल्हायो वठा टाइम थोरो आहे तंहिंजे करे तव्हांजे नारनि जो बि मूंखे क़दुरु आहे पर पोइ कम न कम न घड़ी घड़ी हणंदो त पोइ वारी मशीन जेका सां लाइन छॾियो थी वञे मवाली वेठो भंग जो प्यालो पियो पुठियां अची करे छिड़क ॾिस जहिड़े मार पवई नछाई डोड़े फैली पई वही ओत तो था नारो हणंदो वारा बि नशाई डोड़े था गॾु सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मकतूबा शरीफ जो हवालो पेडण मां इन्ही सभिनी कुतुबखाननि जी ॻाल्हि कई पीर सही रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला इरशाद फरमाइनि था त हिकिड़े बुज़ुर्ग ख्वाब में रसूलुल्लाह जो दीदार कयो पीर सही जन ॻाल्हि खे लिकाईंदा हुआ ऐं मूंखे यकीन आहे अहिड़ो यकीन आहे जीअं सुभाणे सिज उभरंदो उन यकीन तहत मां चवां थो त पीसे रोज़े वारो ॻाल्हि त लिकाए थो त हिकिड़े बुज़ुर्ग ख्वाब में रसूलुल्लाह खे ॾिठो पाण ॻाल्हि लिकाई अथनि पर हक़ीक़त में उहो रोज़े धणी ॾिसण वारो पाण हो
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज करण लगो आ बुजुर्ग, ऐ मुझा महबूब मिठा किस्मत सां जो दीदार चोआ। अल्लाह जा हबीब माण्हुनि असांखे तपाए खयो आहे, हाणे तूं मालिक असांखे मसइलो ॿुधाए। असां अव्हांजो मीलाद मल्हाईंदा आहियूं, असांजो अक़ीदो आहे अव्हांजे उर्स खे मल्हाईंदा आहियूं। भला माण्हू त चवनि था नाजाइज़ आहे, ग़लत आहे, हराम आहे। अॼु आमना जलाल मौक़ो मिलियो आहे, तूं ॿुधाए त अव्हांजो मीलाद कजे या न, अव्हांजो उर्स मल्हाइजे या न। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिनो आहे, रोज़े धड़ी पंहिंजे कलम सां लिखियो आहे। ॿुधो छा फरमायो, मन फरह बिना फरहना बिही। ओ सवाल करण वारा, जेको बि माण्हू मां मुहम्मद जी ख़ुशी कंदो आहे, मां उन खां ख़ुशि थींदो आहियां। जेको मुंहिंजी ख़ुशी कंदो आहे, मां उन खां ख़ुशि थींदो आहियां। तव्हां मुंहिंजो उर्स मुंहिंजे ख़ुशीअ जे करे कंदा हो, मीलाद मुंहिंजे ख़ुशीअ जे करे कंदा हो। इहो त थी नथो सघे जो उम्मती नबीअ जी ख़ुशी करे ऐं नबी वरी नाराज़ थिए। जे उम्मती ख़ुशि थींदो आहे त मां मुहम्मद करीम बि ख़ुशि थींदो आहियां। असांजे लाइ इहो हुज्जत आहे, दलील काफ़ी आहे। हेॾे कामिल अकमल वलीअ जा अक़वाल आहिनि। हाणे ॾिसो त असां ख़ुशि आहियूं, इन्हीअ जे करे ख़ुशि आहियूं जो असां पंहिंजी निस्बत ऐं ताल्लुक़ रसूलुल्लाह सां दावा सां गॾियो वेठा आहियूं। असां नबी सईदा आहियूं। मूसा अलैहिस्सलाम दुआ कान करी, जो बिशान निगाह मूसा कर। ही मदरसे जा तालिब इल्म पढ़नि था पंहिंजे किताबनि में, इब्तिदाई किताबनि में, फारसी जे शुरू वारे कोरस में। अल्लामा शेख सादी फरमाए थो, तूं बिशानश निगाही मूसा करद, शुद नज़ उम्मतश तमन्ना कर दे। जमल मूसा अलैहिस्सलाम जी रसूलुल्लाह जे शान ते नज़र पई त एॾो मूसा अलैहिस्सलाम वजद में अची वियो। नबी भी आ, कलीम भी आ, साहिब किताब भी आ, साहिब शरीयत भी आ, पर रसूलुल्लाह जे उम्मत जो एॾो वॾो शान ॾिठाई। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ करे थो, मुंहिंजा मौला मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर, मूंखे बि आमना जे लाल जो उम्मती बणा। अल्लाह ताला फरमायो तो प्यारा मूसा, इहो शरफ क़यामत में तव्हां सभिनी नबियनि खे मिलंदो जो मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में हम्द जो झंडो हूंदो। आदम खां वठी करे ईसा ते सभु मुस्तफ़ा जे हम्द वारे झंडे जे हेठां हूंदो। उते तूं बि हूंदे, ईअं सम्झ त महबूब करीम अलैहिस्सलाम जी ग़ुलामी में हूंदे, पर हिन दुनिया में उम्मती हुजण जो शरफ तोखे कोन मिलंदो, हिननि ग़रीबनि खे मिलंदो। भाग सादा खुलिया जो रांझन रावी जुलिया। जोर सां सुभान अल्लाह। असांजो भाग खुली पियो, असांजो भाग सादा खुलिया रांझन रावी जुलिया। हीर जे नाले हुलिया पर मतलब सब कह पाया। तख्त हज़ारे दा साहब जानब जोगी थी आया। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। सुभान अल्लाह। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। घोड़ा था हर घरदा पर मतलब सब कह पाया।
यतीमन जो यार आयो जे असा गुनाहगार गरीबन के सहारो ॾेई छॾियई जो अॼु बि असां 1400 साल गुज़रण खां पोइ चऊं था असां बि रसूलुल्लाह जे सदके भली उम्मत आहियूं। हिकिड़ो दफ़ो चओ त मां ॿुधा असां सभई भली अल्हम्दुलिल्लाह। हाणे मां पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि कयां, सभई भली उम्मत आहियो? 1400 साल खां पोइ बि भली उम्मत आहियो? दावा था कयो त असां भली उम्मत आहियूं। ऐं इहा आयत जॾहिं लथी हुई जेके साम्हूं वेठा हुआ अल्लाह ताला चयो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। ओ अबू बकर, ऐ उमर, ऐ उस्मान, ऐ अली, ऐ अबू हुरैरा, ऐ हसन, ऐ हुसैन, ऐ अब्दुर्रहमान बिन औफ, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे भलोड़ उम्मत करे नबी पाक जे हवाले करे छॾियो आहे। तव्हां सभिनि खां भला आहियो। उहे साम्हूं मुखातब हुआ, साम्हूं नबी हुननि सां ॻाल्हाए रहियो आहे। अल्लाह जो क़ुरान साम्हूं चई रहियो आहे 1400 साल खां पोइ असांखे बि दावा आहे त असां भला आहियूं। ओ पीर ॻोठ वारा तूं ॿुधाए त उहे उन्ही ज़माने वारा भला हुया या न? अवां पंहिंजे ज़मीर खां पुछो ऐं उहे दोस्त पंहिंजे ज़मीर खां पुछनि जेके भंग जो प्यालो पी करे साहबा जी गिला कंदा आहिनि, साहबा खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, अबू बकर सिद्दीक़ ते तनक़ीद कंदा आहिनि, अमीर उमर ते तनक़ीद कंदा आहिनि, उस्मान ज़िन्नुरैन ते तनक़ीद कंदा आहिनि, हत्ता कि एतिरे क़दुर नऊज़ बिल्लाह मआज़ल्लाह नक़्ले कुफ़्र कुफ़्र न बाशद इहे बि चवंदा आहिनि त रसूलुल्लाह जी ज़ात खे हेॾो दफ़न करे आया, ॿिए ॾिहाड़े ते सभु फिरी विया सिर्फ़ छॼणा बचा। ॻाल्हि ॾुखी आहे, ॿुधण वारनि खे बि ॾुखी लॻंदी। मुफ्ती साहब जेकर इहो मौज़ू न छेड़े, मुफ्ती साहब जेकर इहा ॻाल्हि न करे, पर मां छा कयां, मजबूर आहियां। नबी करीम फरमायो अस्साक़ितु अनिल हक़्क़ि शैतानुन अख़रसु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर फरमाइनि था जंहिंखे हक़ जी ॻाल्हि ख़बर हुजे ऐं उनखे लिकाए उहो क़यामत जे ॾिहाड़े गूंगो शैतान थी उथंदो। मां पाण खे अल्लाह जे दरगाह में पेश करे अर्ज़ थो कयां, मौला गूंगे शैतान थियण खां बचाइजां, हक़ जो कलमो चवां थो को कंहिंखे वणे या न वणे। कहिड़ा बचा कि रसूलुल्लाह जे वफ़ात खां पोइ मिक़दाद बचो, सलमान फारसी बचो, अबू ज़र गफ़ारी बचो, हज़रत बिलाल बचो, हज़रत अली बचो, हज़रत हसन बचो, हज़रत हुसैन बचो। ये 7 ॼणा नबी करीम खां बाद में ईमान ते रहिया, ॿिया सभु फिरी काफ़िर थी विया। ओ मुजादा केॾो वॾो ज़ुल्म आहे, तूं नबी पाक जे फैज़ जो मुनकिर इहे चवण वारा तूं नबी पाक जे फैज़ खे कचो थो सम्झी। अल्लाह ताला फरमाईंदो आहे सिब्ग़तल्लाहि व मन अहसनु मिनल्लाहि सिब्ग़तन व नहनु लहू आबिदून। ऐ मुंहिंजा महबूब मदीने वारा मीर, जंहिं जंहिंजे मथां तो नज़र विझी आहे, जंहिं जंहिंजे मथां तो फैज़ पलटियो आहे, जेको बि या रसूलुल्लाह तुंहिंजे दामन में चिंबड़ियो आहे, इहो तुंहिंजो रंग नाहे, इहो त मां अल्लाह जो रंग आहे। सिब्ग़तल्लाह, ज़ोर सां चओ सिब्ग़तल्लाह, सिब्ग़तल्लाह माना अल्लाह जो रंग। रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजा महबूब करीम इन्हनि खे तुंहिंजो रंग कोन लॻो आहे, मुंहिंजो रंग आहे जेको तुंहिंजे हथां इन्हनि खे पहुतो आहे।
अदा जेकॾहिं खत्री भलोड़ हूंदो आहे अजरक रंगींदो आहे त उहो टुकड़ियूं टुकड़ियूं थी वञे 20 साल खां पोइ फाटी वञे पर उन जो रंग कोन फिटंदो आहे जो ठाहिण वारो खत्री क़ाबिल हूंदो आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खां वधीक रंग लॻाइण वारो हुयो ई कोन इन्हनि मवालनि खे थो जेको तव्हां सां 4 ॼाणा सुल्फी थो पीए पोइ अवां जी सोबत मां वञे ई कोन थो भंग जो प्यालो पीए थो उहो तव्हां खां थार थिए ई कोन थो अवां जी